أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وحبيبنا وطبيبنا ورحمة قلوبنا وشفيعنا وشفاء صدورنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين معزز علماء کرام اے سامعین بزرگوں عزیزوں دوستوں اجو کی محفل اساجے مرشد کریم कंबर वारे साईं जी नस्बत वारी महफिल आहे जंहिंमें तव्हां असां सभिनी खे अल्लाह जे हुकुम सां गॾिजाणी थी आहे साईं जो फैज़ अल्हम्दुलिल्लाह अज भी जारी सारी आहे साईं जे नज़र करम अज भी असां ते पई रही आहे इहा सोच असां अहल सुन्नत जी आहे त अल्लाह जो वली जीअरो लख जो मरी वञे 1.25 लख जो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह असां जो ईमान अक़ीदो आहे त अल्लाह जो वली जीअरो आहे तो उन जो फैज़ रुपयो हलंदो आहे पर जॾहिं दुनिया छुटी वेंदो आहे त उन जो फैज़ 2 रुपया थी वेंदो आहे उन जा रंग अञा वधी वेंदा आहिनि हिन लाइ त दुनिया त काटल ख़तम थींदी आहे त अल्लाह सां अञा मोहबत वधी वेंदी आहे उन जो करंट बि वधंदो आहे उन जो फैज़ बि वधंदो आहे यादि रखो अॼु कचहरी अहदीअ में आया आहियूं हज़रत शहाबुद्दीन सोहरवर्दी जेके बादशाह पीर दस्तगीर जा खलीफ़ा आहिनि साईं हज ते आया त मस्जिद कुबा में साईं हलण पिया मुरीद फकीर खलीफा सब वेही रहिया पाण सॼी मस्जिद वॾी मस्जिद आहे साईं अॻे हलण पिया कदम खणी हेॾा पिया वञनि कलाक थी वियो साईं हलण पिया त मुरीदनि जो क़िबला थकी वञा वेही रहो पाण फरमाइण लॻा त अब्बा पढ़ियोसीं ऐं ॿुधोसीं त हिन पटन में जिते चङा माण्हू गॾु थींदा आहिनि उते अहिड़ा नज़र वारा बि ईंदा आहिनि जे नज़र पए त चोरनि मां अब्दाल बणाए छॾींदा नज़र पइजी वञे त चोरनि मां अॻियां अब्दाल बणाए छॾींदी अहिड़ा दरवेश ईंदा आहिनि अहिड़ा गौस कुतुब ईंदा आहिनि सोहरवर्दी इन लाइ पियो थियां त मन कंहिंजे नज़र जे साम्हूं अची वञो सुभान अल्लाह गौर सां कयो फकीर असांजा हुसैन एॾा सदा भरियो था सुभान अल्लाह मन कंहिंजे नज़र जे साम्हूं अची वञा माना अल्लाह जा जिते नेक बाना गॾु थींदा आहिनि 40 मोमिन हदीस शरीफ़ में आ त 40 मोमिन गॾु थियनि उन मां हिकिड़ो अल्लाह जो वली हूंदो
हाणे हिते केतिरा दरवेश गॾिजनि जो सुभान अल्लाह कहिड़ी ख़बर केरु किथे जो आहे केरु कहिड़ी मंज़िल जो आहे हाणे जहिड़ो आयो साम्हूं रंग जी वियो ईअं न सोचजे सची मुरीद कंबरारे साईं जा कोन आहियूं त असीं कोन था वञूं रक्स ते न अल्लाह जा रंग शबगत अल्लाह व मन अहसन मिनल्लाह शबगा ये रब जा रंग वण हिकड़ो या मदीने वाले साईं वण हिकड़ो मदीने वालो साईं ये चारन ओ कादरिया ओ शेरवंदिया ओ चिश्तिया ओ नक्शबंदिया ओ मुझे मुर्शिदा गबदो मुर्शिदा ये चारन सब वण हिकड़ो मदीने वालो साईं अल्हम्दुलिल्लाह अज असा जो फैज़ भी कंबर मां हली रहियो असा जो साईं अल्हम्दुलिल्लाह असा के फखर असा जो मुर्शिद कामिल हो दुनिया देखो तो साईं जो दुनिया मां पते करण टाइम ते कितू रुनियो न कितू मोबाइल खणो ॾिसो न जे अंदर अल्लाह जे वली जनाज़ो कयो भित मां पाणी ने बेज़बान भित चलो सुभान अल्लाह जोर जबल रुनवा जबल तो मदीने जे मीर फरमा जबलुन ओहदुन नुहिब्बुना व नुहिब्बुहु जबल ओहद असां सां प्यार करे तो असीं उन सां प्यार करियूं था जे मुरीद थी करे जे मुर्शिद कंबरारे सां जे प्यार कयो गर्मी जे अंदर आया आयो बहाना भरे करे ऐं आया आयो दीदार उन जे बच्चे जो करण जे लाइ साईं उते खुश थींदो कोन थींदो बस थींदो अॼु साईं जो फैज़ नज़र असां ते पई रहियो साईं असां खे ॾिसी रहियो त मुंहिंजे बच्चे जी इज़त केरु पियो करे ॿुधायां तव्हांखे वाक़ियो दुकान वारो हुन जे साम्हूं हिकिड़ो नौजवान अची बीठो ख़ैरात ते अलाह नाले दुकान वारे हुनखे मिली खे हट घटो मोटो लॻो पियो जवान लॻो पियो वञी न कमाए ख़ैरात ते वेंदो शर्म कोन थी उन दुकान ते हिकिड़ो दरवेश दुकान वारे पासे में आयो हो दुआ घुरण उहो बि वेठो अखियुनि वारो उन दुकान वारे खे हकल करे चया बा न मोटाई ॾेई छॾे हुन जो ॾेई छॾे हाणे साईं पियो चए मुर्शिद पासे में वेठो आहे दरवेश में वेठो आहे हुनजे चयो त उन चवण ते हुन जवान खे पैसा ॾेई छॾिया जॾहिं मोटी वियो जॾहिं वो छोकरो मोटी वियो त हिन दुकान वारे चयो साईं तंदुरुस्त लॻो पियो जवान लॻो पियो इनखे ख़ैरात त जाइज़ कान्हे का इनखे छाला ख़ैरात ॾियारी साईं फरमा जेॾी महिल हुन हथ खयो साम्हूं दिलि छॾी पई ॿिए पासे नारियो न साईं फरमा जेॾी महिल हुन दरवेश फ़क़ीर हथ खयो न तुंहिंजे साम्हूं फिरण ला तो हुनखे झिड़की मूं हुनजे ख़ानदान ते नज़र विधो हुन में ॾिठुमि त कुझु कोन हो बता पेट ॾे हुन में कुझु बि कोन हो वरी पोयां ॾिठुमि हुनजे औलाद मां माना हुनजे पेर में को टपड़ हुजे हुन में बि कोन हो वरी हुनजे पोयां नज़र विधुमि हुन में बि टपड़ कोन हो वरी अॻियां नज़र विधुमि मूं सत पुछूं पोयां ॾिठुमि त अॻियां हिकिड़ो वली हिननि में हो जे ही हुनजो बच्चो जे पेट तोखे ॾेई वञे हा त पेट लॻे हा 60 पुछूं पोयां जे पेट लॻे तो अज ता सामत अचे पियो बे नंबर जो बचो वो जंहिंजी जवाब लगे त पेट बि लगे न हमारे पिने जो हुन जो ॿियो 7 पुछतूं वली पोयां जो हुन जो कदम हुन जा हथ मथे खणनि पेट ते कढण लगे त असांजे मुर्शिद जो बच्चो सैयद बाए आलम बाए जे दुआ करे त इंशाअल्लाह बेड़ा सोच में गाल दो खबर जा मौलूदी मौजूद पढ़ंदा मौलूदी जेके ना मौजूद पढ़ंदा उन्हनि गाल कई त असां कस वठूं पिया जो मौजूद पढ़ण लाइ उन्हनि मां असां मां हिकिड़ो सैयद हो मौजूद पढ़ण वारो उन सैयद खे ॿार लॻी त बीड़ी पिया माचिस न हुजे हिकिड़े ॻोठ वठां लंघियासीं अब तवजो खां ॿुधो पिया न मुंहिंजी ॻाल्हि 2 मिंट ऐं कलाक कोन आहियो 10-15 मिंट बटे मुर्शिद जे शान ॿुधायां उन छोकिरे सैयद जेके ॿार लॻी मौलूदीअ खे त उन ॻोठ जे पासे मां लंघिया त ॻोठ जे ॿार नंढड़ा ॿार पुटनि पिया ॻोठ वटि
उन्होंने मां सट करे छोकरा ने के हेकड़े मोटू दी चढ़े छोकरा आजा घर पासे में न के माचिस रखणी आने देखी तो उन्होंने रांद कंदण वारा बार नंढड़ा जेके हाथ दौड़ी विया उन मां हिकड़ो छोकरो टांडो हिला मुला ना जा टांडो ये झोल में विजी सामे तोरा देगा है ने टांडो खजे खजबो कपड़े में खजबो का अब बाया ने कपड़ो साड़ी नंढड़ो बार झोल में टांडा बाए विजी करे ओला खणी आयो आई चवण लगो दे नंढड़ो पे चे उन सैयद के पीड़ी पीड़ा वाले के खाने जनी पारी वता वरी टांडो अमा के वने दिया हां वो के नारे नंढड़े बार ने नारे पियोदा बाए में नारे पियो वरी हथ में खणा के छा सोचे पियो मानो ने जो ही सैयदा नंढड़ो छा तो जे सैयद हुजे हा त सोचे ना बाए में हथ विजी वने सैयद के कोन साड़ी दूबा सैयद के बाए दोन साड़ी दी खणे त कान ता वणा छो त मानो ने उना जेके मोन दे बिठा उना के असा पुछो तू के रहे जे आऊं वो सैयद या मुसवेरी गाल कई अल्हम्दुलिल्लाह जुमेराती सैयदा कानन असा जा मुर्शिद अल्हम्दुलिल्लाह जुमेराती आई खमीस वाला सैयदा कानन खुशबू पुष्टि बुखारी सैयद ले जा वडा नका सब वली मोहम्मद हुसैन असा जो भाणे जा मुजो मोहम्मद हुसैन गाल कई साईं सनाउल्लाह शाह नंढड़ो हो साईं जो फोटो साईं नसला जा नंढड़ा सादा नंढड़ो पोटो साईं सनाउल्लाह शाह नंढड़ो टाइम ते वेठो आणे ॾींदो मोहम्मद हुसैन के मदरसे में मूंखे को आमलो तरे ॾे छोकड़ जो आनो देसी ये बेटो तरे ॾे आनो तो वो तरे ॾींदा हुआ डेली नंढड़ो साईं सनाउल्लाह हेकड़े डी मोहम्मद हुसैन चतो जई बापा अज जे केना तो हिकड़ो आंदो जे सुफाणे बादाणी दा मुंजे लाए दाणी दा तने कोन दियो नंढड़ो हो चए पियो त मुंजी उकड़ हिकड़ी तो आनो हिकड़ो लाए ती छा कया कि बाबा न करे रखणी ते मन तरे दींदो बुधाए जदिया हे रे जने ये तड़को देना तो पेटी जे किया पाना खणिया पर कलाक लेट आयो अगे 9 बजे सुबह मां 10 बजे आयो जी बाबा बाना खणी आयो यहां कि तवा चयो हिकड़ो आ हिकड़ी टुकड़ा बने हिकड़ो सिंधे नहीं हिकड़ो आरो वेरी थोरो मथे खने ॾिठो हिकड़ो आरो पियो मुझे वरी ठके मुझे बाना लाइन जे त खोली न त फले पूरी पई कलाक खां पोइ वरी खणा त बाना ताके बुधाया पियो अल्हम्दुलिल्लाह साजा ये जुमेराती सैयद कम असा 45 साल अग मुरीद चाहे बाबा खाई जा असा नवा फकीर बैठायो पर असा 45 साल अग ही कोया बैठो जवान साईं फुल्ला अल्हम्दुलिल्लाह सब इन रंग जा फैज़ लेके साईं जा हथन जे सपने के एड़ो मुर्शिद असा के गदाए तेन जो फैज़ असा के सजे सुद के अंदर अल्हम्दुलिल्लाह हले पे मुर्शिद कमरारे साईं जो तो असा अटन सा साईं जी करामत अल्हम्दुलिल्लाह ॾिठी जानी अगावटी है राजा 50 में पुजी आई अल्हम्दुलिल्लाह पर अन्या ताई बि असा साईं जे दर जो फैज़ खाऊं पिया रसो पिया हजरत ईसा अलैहिस्सलाम आखिरी गाल और इंशाअल्लाह नाथानी अगे हलती आई साईं जी ने इंशाअल्लाह पहुंची लंगर शरीफ बन पिया लंगर करे साईं बि स्टेज ते जींदा पोइ इंशाअल्लाह साईं जी बयान हजरत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ बुध जा तवजा संगाल तमाम भली कचहरी में आया ईसा अलैहिस्सलाम घर न ठायो सजी जिंदगी मुसाफिरी में कदे केड़े गोठ कदे केड़े शहर कदे केड़े शहर कदे केड़े शहर किनी मुरीद न चयो मोहम्मद ने ईसा अलैहिस्सलाम नबी हो जे साईं तवा को तदो ता ठायो अजी जे ता के मिलना तो केड़े जगह ते हुजो न तवा हलो गाला कदी कदी किथे कदे किथे काहे केड़ी जगह ते छो न था वियो साईं फरमान लगा अब्बा आऊं भले कदम जी तलाश में आया मो बुधो तो अल्लाह जा नेक पाना सजी दुनिया में हलंदा हन आऊं चाया तो उन कदम न मथा मुजा पैर लगना था मुजी भी तकदीर खुशी वई या कदम फला ते की इंदा ना सा जलसा झाला करांदा
छाला इन मुर्शिदन के तकलीफ दींदा आहियूं वलियन के छाला घुराईंदा आहियूं पंहिंजे ॻोठनि में इहा कदम जी बरकत हाजी सुभान अल्लाह जो हाजी बरकत कदम जी बरकत जिते पैर भला लगंदा हन याद रखो मक्को पहिरीं भी मक्को हो पर मदीने और मीर जॾहिं मन मक्के में आयो त क़ुरान फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला उक़सिमु बिहाज़ल बलदि व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब तोजे करे इन शहर जो कसम तो खड़ा शहर ताई शहर मक्को हो आदम अलैहिस्सलाम का उठी मक्को हो और सुभान अल्लाह ने शहर के निस्बत मिली मुझे सोने जा कदम लगा तो सुभान अल्लाह काबो भी झूमने लगो झूम कर कहता था काबा सलातो व सलाम सुभान अल्लाह की झूम कर कहता था काबा सलातो व सलाम सुभान अल्लाह उन काबा बकरतुल्लाह शरीफ पत्थर अची करे मदीने वाले मीर जी खुशी कई अज असां सुन्नत पे अदा कयूं अज असां जे शहर घरे जे अंदर सुभान अल्लाह अज शहर घरे जे अंदर अल्लाह जे वली कामिल जो बच्चो जंहिंजी निस्बत बि चङी सूरत बि ना पाण कचहरी कयूं हाँ साईं हिकु नंबर बच्चो बेशक पीर तव्हां ॿिया ॿुधो अल्हम्दुलिल्लाह असांखे जी गिला पर किन्हीअ जा वञण खां पोइ बच्चा कंहिंजी दाढ़ी कोन्हे पई आहे किन्हीअ जा मथां उगाड़ा न रियायत न कयो ॻाल्हि मूंसां हा कर कयो हीअं आया केतिरा पीर ॾिठासीं जंहिंजो औलाद पोयां दाढ़ी मथां उघाड़ा पर असां रे साईं जा अल्हम्दुलिल्लाह इहो फैज़ त नंढे खां वॾे सुधी मौत सवारी आहे मथे ते ये कामल जी निशानी पे ॿुधायां कामल जी निशानी ॿुधायां अल्हम्दुलिल्लाह हुसैनी जमात वारा गफ़ारी जमात वारा निधन का कोन आयो अल्हम्दुलिल्लाह असांजो वण मज़बूत असांजो वण मज़बूत असांजो फैज़ अल्हम्दुलिल्लाह मदीने शरीफ खां हली रहियो आहे ऐं असांजे कमर खां फुरते असांजे सीननि में पहुची रहियो आहे अल्हम्दुलिल्लाह याद रखो ये निस्बत असांखे कायम रखणी आहे बाबा साईं वियो पर दुनिया छॾे वियो पर असां मथां असां तां नज़र साईं जो कोन वियो अल्हम्दुलिल्लाह साईं दुनिया मां पर्दो करे विया इन्हनि बचनि सां बि निस्बत रखणी आहे उन दर सां बि निस्बत रखणी आहे साल में ॿ चकर साईं दर ते हाज़िरी ॾियणी आहे बचनि सां मोहबत करणी आहे छाजे करे त निस्बत वॾी शइ आहे निस्बत वॾी शइ आहे ये कुत्तो क़ुरान तो फरमाए कुत्तो वलीअ जे कट लगे हाय 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 सुभान अल्लाह कुत्तो असाबे कैफ जो हे वलीअ जे पोयां लॻो त क़ुरान तो फरमाता जे वरी जन्नत में त कुत्तो बि जन्नत में सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह जे असां जी निस्बत जे साईं साईं त इंशाअल्लाह उम्मीद आहे जे भली निस्बत हूंदी त इंशाअल्लाह कदम भला थींदा कम भला थींदा वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अल्लाह साईं मुंहिंजो चवण अवां सभिनी जो ॿुधण अचण हाज़िरी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए